अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी असन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यार कहाणियूं, अमृता क्लासिक्स, सह ॾींदड़ महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमृता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, अक्टूबर 2019। तारिक अशरफ, सैयद तारिक अशरफ अलमारूफ़ तारिक अशरफ सिंधी इल्मो अदब में कहाणीकार, मुतरजम, नक़ाद, मुहक़िक़ ऐं मुबसर हुअण खां सवाइ हिकु अहम एडिटर जी हैसियत माणे थो। हैदराबाद में 1940 ईस्वी धारे ॼावल तारिक अशरफ सिंध यूनिवर्सिटीअ मां 1969 में MA कई। जॾहिं त लिखण जी शुरूआति हू 1959 खां करे चुको हो। जॾहिं हैदराबाद सिंध जे इबरत अख़बार जे माहाना एडिशन में संदसि पहिरीं कहाणी दरी शाया थी हुई। साॻिए साल हुन मशहूरु कहाणीकार ग़ुलाम नबी मुग़ल सां गॾिजी इदारा अदब नव जे नाले हेठि हिकिड़ो अदबी इदारो क़ाइमु कयो, जंहिं सिंधीअ में 14 खनि बहितरीनु किताब ॾिना। 1960 में संदसि ॿी कहाणी टिमाही महिराण में छपी, जंहिंखां पोइ संदसि छपजण जो सिलसिलो लाॻीतो शुरू थी वियो। 1964 में संदसि कहाणियुनि जो मजमूओ सूंहं पथर ऐं प्यार, जेल में 22 महीना, मीरो धाड़ेल शाया थियो। संदसि केतिरियूं ई कहाणियूं उर्दूअ में तर्जुमो थियूं ऐं तंहिंखां सवाइ लाॻीतो वरजाह सां मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं किताबनि में छपजंदियूं रहियूं। जनवरी 1966 ईस्वीअ खां हुन जग मशहूरु रिसालो सोणी कढियो ऐं हिकु अहम एडिटर जी हैसियत माणी। कहाणी दर्द जा ॾींहं, दर्द जूं रातियूं, प्यार कहाणियुनि में अखियुनि में सोज़िश ऐं दिलि खे होरा खोरा अर्पे थी। कहाणी आहे दर्द जा ॾींहं, दर्द जूं रातियूं। कहाणीकार तारिक अशरफ। राति फ़िरोज़ जेका पेशकश कई उन ई मुंहिंजे सोच जो अंदाज़ ई बदिले छॾियो। जेके ॻाल्हियूं हाणे मूं सोचियूं पिए उहे हुन खां अॻु शायदि कॾहिं बि न सोचियूं हूंदमि। जेकॾहिं सोचियूं बि हूंदियूं त घटि में घटि उन ई अंदाज़ सां न सोचियूं हुअमि। अहिड़ी पक अथमि। मां को फ़ैसिलो न पिए करे सघियुसि त मूंखे छा करणु घुरिजे, फ़िरोज़ जी आछ क़बूलु करियां या इनकार। जेकॾहिं संदसि आछ क़बूलु करे वठां त जा जवाबदारी मूं ते आइदु थींदी, छा मां उन ई सां निभाए सघंदुसि? छो त मूंखे पाण ते एतबार न रहियो आहे। बल्कि ईअं चवां त मूं में हाणे कंहिं बि कमु करण जो हौसलो बाक़ी न रहियो आहे त हाणे जेको कमु कंदुसि उन में कामयाबु थींदुसि या न। पर जेकॾहिं फ़िरोज़ जी आछ नथो क़बूलियां त पोइ छा करियां? ज़िंदगी कीअं गुज़ारियां? ज़िंदगी गुज़ारण लाइ खाधे कपिड़े जी ज़रूरत आहे। ज़िंदगीअ लाइ रख रखाव बि रखिणो पवे थो। ॿियनि सां गॾु न चाहींदे बि उथणो विहणो पवे थो। जेॾी वसी दुनिया आहे एतिरियूं ई वसी घुरिजूं। उन खां सवाइ अकेलो बि त न आहियां, माउ बि त आहे। उन जो वाहिद सहारो बि मां आहियां। हिन पंहिंजी जवानी मूंखे क़ाबिल बनाइण में ॻारे छॾी। हाणे हुन जा बि कुझु हक़ मूं ते आहिनि। हिन जूं आरज़ूं उमेदूं पूरियूं न करे सघियुसि। घटि में घटि पेट भरण लाइ, मानी ऐं जिस्म ढकण लाइ कपिड़ो त हुनखे बि घुरिजे। जेकॾहिं हूअ न घुरे त बि इख़लाक़ी तरह संदसि उहे घुरिजूं पूरियूं करण लाइ मां ॿधलु आहियां। शायदि उहो फ़र्ज़ु पूरो करण लाइ ई मां अञा जीअरो आहियां, छो त मुंहिंजी माउ जीअरी आहे। हुन मूंखे जीअरो रखण लाइ पाण मारियो ऐं हाणे हुनखे जीअरो ॾिसण लाइ मूंखे जीअणो आहे। न त शायदि मां कॾहिं को मरी चुको हुजां हा। उहो मौत कुदरती हुजे हा या हथरादू, पर हिन दुनिया मां छुटकारो मिली वञे हा। इन ई ज़िंदगीअ जे अज़ाबनि खां त निजात मिली वञे हा। इहा दुनिया जंहिंखे रंगीन सॾियो वञे थो, उहा ज़िंदगी जंहिंखे हसीन चयो वञे थो, सा मुंहिंजे आॾो फ़रेब खां सवाइ कुझु बि कान्हे। दुनिया में ज़िंदगीअ में लातादाद ख़ुशियूं आहिनि, बेहिसाब वणंदड़ शयूं आहिनि, पर पंहिंजे मर्ज़ीअ सां का बि हासिलु नथी करे सघिजे। ऐं जेका हासिलु नथी करे सघिजे तंहिं लाइ चयो वञे थो त तक़दीर में लिखियलु कोन्हे। त पोइ छो अहिड़ी तक़दीर जे आसिरे ते वेठो हुजे? छो उन ते यकीन कजे? छो अहिड़ी ज़िंदगीअ जी घुर कजे? छो अहिड़ी दुनिया में रहण जी तमन्ना कजे, जंहिं दुनिया में, जंहिं ज़िंदगीअ में इंसान जे वस में पाण खे ख़ुशि रखण बि न हुजे, जंहिंखे चाहे उन खे हासिलु करणु हिन जे अख़्तियार में न हुजे, जिन शयुनि खां खेसि नफ़रत हुजे उहे ई हिन ते मड़ियूं वञनि, जेकी कमु करणु हू न चाहींदो हुजे, तन खे करण लाइ हू मजबूर हुजे, त पोइ छा उन खां मौत हसीन कोन्हे, जंहिंमें अबदी सुकून आहे? मौत खां पोइ का बेचैनी कान्हे। इहो डपु त निकिरियो वञे त को हुन खां उहो सभु फुरे वेंदो जेको हू कंहिंखे बि ॾियणु नथो चाहे। मौत उहा शइ आहे जंहिंखे हासिलु करण खां पोइ कुझु बि हासिलु करण जी तमन्ना बाक़ी नथी रहे।
हर डपु मौत खां अॻु आहे। डप जी आख़िरी शकिल मौत आहे। पर ज़िंदगीअ में मौत कई शकिलियूं धारियो अचे। उहा ज़िंदगी जंहिंमें हज़ारे नकली मौत हुजनि, जेके न चाहीण जे बावजूदु असांजे आॾो अचो था बीहनि। तंहिंखां छो न असली मौत क़बूलु कजे, जेको हक़ीक़त आहे। बेशक मौत हिकु ऊंदहि आहे, मुस्तक़िल ऊंदहि, पर उहा ऊंदहि ज़िंदगीअ जे पुरफ़रेब रोशनियुनि खां लखें भेरा वधीक रोशन आहे। ज़हनी तौर मां कॾहिं को मौत क़बूले चुको आहियां, पर ज़ाहिरी तौर ते अञा जीअरो आहियां, छो त मूंखे उहो अहसासु आहे त मुंहिंजी ज़िंदगीअ जे सहारे हिकु ॿी ज़िंदगी बि साह पई खणे। पंहिंजे ज़िंदगीअ जे ॾोर खे त मां टोड़े विझां, पर हुनखे न ॼाण केतिरो वक़्तु अज़ाबु सहणो पवे। मूंखे जीअरो रखण लाइ हुन जेको अज़ाबु सठो आहे सो एतिरो घणो आहे जो मां जेकॾहिं उन अज़ाब खे घटाए नथो सघां त वधाइण जो बि मूंखे को हक़ु कोन्हे। हुन पंहिंजी जवानीअ खे उन आसिरे ते ख़ुशीअ सां रुख़सत कयो त मुंहिंजो पुटु क़ाबिलु थींदो ऐं पोइ ॿुढापो बि जवानीअ में तब्दील थी वेंदो। पर जॾहिं मां क़ाबिलु थियण जे बावजूदु बि नाक़ाबिलु थी पियुसि त हिन हालात सां समझोतो करे वरितो। उहो तक़दीर जी क़ाइल आहे। पंहिंजी क़िस्मत में कुझु न हुअणु सम्झी ख़ामोशी अख़्तियार करे वरिताईं। उहो जहिड़ी त आहे, छो जो मरणु संदसि अख़्तियार में कोन्हे, पर दुनिया सां हाणे को बि वास्तो न रहियो अथसि। जेकॾहिं उहो मूंखे कुझु चवे हा, मूंसां विढ़े हा, पंहिंजी जवानी मूं लाइ विञाइण जा ताना ॾिए हा, त शायदि मां कुझु सुकून महसूसु करियां हा त उहो मूंखां पंहिंजे अहसाननि जो बदिलो वठी रही आहे। पर हूअ त ईअं ख़ामोश आहे ॼण मूंखां कुझु घुरण ई नथी चाहे, ऐं हुनजी उन ख़ामोशीअ मूंखे ज़िंदा रहण ते मजबूर कयो आहे। न त शायदि मां कॾो को ख़ुदिकुशी करे चुको हुजां हा। ऐं हाणे त मूंखे ज़िंदगीअ जो को मक़सदु ई सम्झ में नथो अचे। परेशानी, बेचैनी, घबराहट, ज़हनी मुंझारो ऐं ज़हनी अज़ियत जो नालो ई जेकॾहिं ज़िंदगी आहे त मूंखे अहिड़ी ज़िंदगीअ जी घुरिज कान्हे। मूं कई दफ़ा संजीदगीअ सां ख़ुदिकुशीअ लाइ सोचियो आहे। उन जे जीअण खां त मौत बहितरु आहे। हिन मुसलसल अज़ियत खां त छुटकारो मिलंदो, फ़क़ति अमीअ जो ख़्यालु थींदो आहे। पर कॾहिं कॾहिं त संदसि ख़्यालु बि न रहंदो अथमि। सोचींदो आहियां मूंखे त हिन अज़ाब खां निजात मिले, अमीअ जा भाॻ अमीअ सां। मूं राति जो अकेलाईअ में कलाकनि जा कलाक पंहिंजे मौत जे बारे में सोचियो आहे त मूंखे कीअं मरणु घुरिजे। पिस्तोल मूं वटि कोन्हे जो गोली हणी पाण खे पूरो करियां। दरिया में ॿुॾां, न ॼाण कॾहिं साह ॿुसाइजे ऐं कॾहिं दम निकिरे। हथरादी सकरात जो सोचे ॾकी वेंदो हुउसि। ख़ुदिकुशी मुंहिंजे नज़दीक बुज़दिलाणो फ़ैल कोन्हे। उहो इंसानु जेको हिकु मामूली छेत लॻण ते बि फथिकियो पवे, कंहिं छुरीअ सां गलो कटे, बाहि में पाण साड़े या दरिया में ॿुॾी मरे, उहा बुज़दिली आहे? न, मां उन खे बुज़दिली नथो मञां, पर मां पाण बि एतिरी बहादुरी नथो महसूसु कयां जो ख़ुदिकुशी करियां, जेतोणीकि मां पाण खे ख़ुदिकुशीअ लाइ तयारु कंदो रहियो आहियां। निंड जूं गोलियूं मुंहिंजे नज़दीक सभ खां आसान मौत आणींदड़ हुयूं, ऐं मूं फ़ैसिलो कयो त उहे गोलियूं ई मूंखे ज़िंदगीअ जे अज़ाब खां निजात ॾियारींदियूं। चवनि था त ख़ुदिकुशी हराम आहे। ख़ुदिकुशी करण वारो दोज़ख में वेंदो। दोज़ख छा हिन दुनिया खां बि वधीक दोज़ख में अज़ाब हूंदो? नामुमकिन। हिन दुनिया खां त घटि हूंदो, ऐं ख़ुदा एॾो त ज़ालिम कोन हूंदो जो हिन दुनिया में बि अज़ाब ॾिए ऐं हुन दुनिया में बि। तसवर में मूं पाण खे कई दफ़ा मरंदे ॾिठो। पंहिंजे मौत खां पोइ अमीअ जो तसवर मूं करणु न थे चाहियो। अलबत्त उन्हनि दोस्तनि खे ॾिसी रहियो हुउसि जन ज़िंदगीअ में मूंखे कॾहिं पुछियो बि कोन। ॾुख में कॾहिं कमु न आया ऐं हाणे मुंहिंजे जनाज़े भरिसां बि मूंखे दुनिया जो अज़ीम इंसानु सॾु रहिया आहिनि। उहे अदीब जन मूंखे कॾहिं अदीब तस्लीम न कयो, हाणे अदबी मेड़ सॾे मूंखे ख़िराज तहसीन पेश करे रहिया आहिनि। कनि त मूं ते रिसालनि में मुख़्तसिर मज़मून लिखी मुंहिंजे मौत खे अदब लाइ सख़्तु नुक़सानु चई पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। हिकु एडिटर फ़र्ज़ु सम्झी पंहिंजे एडिटोरियल खे कारो बार्डर ॾेई मुंहिंजे मौत ते ॾुख जो इज़हार कयो आहे। केॾी न बनावट, केॾो न कूड़। ज़िंदगीअ में मूंसां नफ़रत कंदड़ हाणे कीअं न पंहिंजे मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। जेकर मां मुहबत मुंहिंजी ज़िंदगीअ में मूंसां कनि हा त मां मौत खे छो गले लॻायां हा। माउ खां अलावा फ़क़ति हिकु माण्हूअ खे ई मुंहिंजे मौत दिली सदमो रसायो आहे, फ़ैरोज़। रोज़ु मूं वटि शाम जो घरु ईंदो हो, हाणे बि रोज़ु ईंदो आहे। हाणे मां घर में न आहियां, क़ब्रिस्तान में रोज़ु ईंदो आहे। मुंहिंजे क़बर ते अगरबत्तियूं ॿारे यासीन शरीफ़ पढ़ंदो आहे। मूं ज़िंदगीअ में कॾहिं बि संदसि अखियुनि में ॻोढ़ा न ॾिठा हुआ, पर हाणे दुआ घुरण वक़्तु
संदसि अखियूं आलियूं थी वञनि थियूं, जन खे हू पंहिंजे रुमाल सां उगे थो ऐं पोइ रुमाल खे टिनि तहनि में वेड़े पैंट जे खीसे में रखे थो। बूट पाए ख़ामोशीअ सां हलियो थो वञे। संदसि आलियूं अखियूं ॾिसी मां क़बर में लेटे लेटे ई ख़ुशि थियां थो। चाहिण जे बावजूदि हुन मुंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि पंहिंजी चाहत जो इज़हार न कयो हो। हाणे जॾहिं मां दुनिया में मौजूदु न आहियां त हुन जूं अखियूं मुंहिंजे लाइ आलियूं थियूं आहिनि। क़बर में हूंदे आहे अजीब क़िस्म जा जीत ऐं कीअं पिया मूंखे पटिनि। भवाइतो माहौल आहे, अजीब आवाज़ पिया अचनि। क़बर जी पाणे हेठि वारी आली थधी मिटी नाक़ाबिले बर्दाश्त आहे, सख़्तु घुट आहे। मूं छो पाण खे मारियो? मां अकेला ई पसंदि हुउसि, ख़ामोशीअ खे चाहींदड़। पर एतिरी ख़ामोशी, एतिरी अकेलाई, मां सॾु थो करियां, रड़ियूं थो करियां, पर को बि जवाबु कोन थो ॾिए। मणे मिटीअ जे हेठां दॿियल लाश जे सॾ ते केरु जवाबु ॾींदो? कंहिं ताईं इहो आवाज़ु पहुचंदो? केर बि न ॿुधंदो इहो आवाज़ु। हाणे क़यामत ताईं मूंखे उते ई अकेलो सिधो पियो रहणो आहे। मां चुरी बि नथो सघां, सॼो कफ़न में वेड़ियो पियो आहियां। न, मूंखे मरणु न खपंदो हो। मूंखे रोशनीअ जी घुरिज आहे। मां गोड़ ॿुधणु चाहियां थो। मां माण्हुनि जे अंबोह में रहणु चाहियां थो। मां अमीअ जे कच्छ जी गरमाइश चाहियां थो। मां फ़ैरोज़ जहिड़े दोस्त जे वेझड़ाई चाहियां थो। मां जहिड़ो रहणु चाहियां थो। ऐं तसवर जो सिलसिलो टुटियो पवे। वरी मरण लाइ मूंखे फ़ैरोज़ चयो हो, तूं थधी दिलि सां सोच ऐं पोइ मूंखे आख़िरी फ़ैसिले खां वाक़िफ़ु कजांइ। ऐं उन आख़िरी फ़ैसिले मूंखे एतिरो मुंझाए विधो हो जो मां को बि फ़ैसिलो न पियो करे सघियुसि। शायदि उन फ़ैसिले लाइ मूंखे एतिरी सोच वीचार जी ज़रूरत न पवे हा। जेकॾहिं ज़िंदगीअ में मूं हिकु वॾी ठोकर न खाधी हुजे हा। मां जेको हर ॻाल्हि करण खां पोइ सोचण जो आदी हुउसि, हाणे हर ॻाल्हि खां अॻु सोचण लाइ मजबूर आहियां। अॼु जे ज़माने में जॾहिं ज़हन सोचण जे क़ाबिल थिए थो त पहिरीं ॻाल्हि जेका ज़हन में अचे थी उहा आहे वॾो माण्हू थियणु। उन लाइ के महिनत करे पढ़ी लिखी CSP ऐं PCS जहिड़ियूं वॾियूं नौकरियूं हासिलु कंदा आहिनि ऐं के नाजाइज़ तरीक़ा इस्तेमालु करे दौलत कठी कनि था। बहरहाल हिन दौर में, ऐं इहो दौरु हिकु तवील अरसे खां हलंदो पियो अचे, घणो करे सभिनी जे आॾो ज़िंदगीअ जो मक़सदु वॾो माण्हू थियणो हूंदो आहे। ऐं वॾो माण्हू माना दौलतमंद। पर मां अहिड़े दौर में ॼमण जे बावजूदि बि अहिड़ी ज़हनियत साण न खणी आयुसि। मुंहिंजे आॾो ज़िंदगीअ जो हिकिड़ो ई मक़सदु हो, ऐं उहो मक़सदु हो पंहिंजे क़ौम ऐं ॿोलीअ जो बचाउ। ऐं उन जे मक़सद खे पूरो करण जा 2 तरीक़ा मूंखे सुझिया थे। हिकिड़ो तरीक़ो हो अदब, अहिड़ो अदब पढ़ण लाइ ॾियणु जंहिंसां असांजी ॿोली ज़िंदह रहे, तरक़ी करे ऐं क़ौम में सुजाॻी पैदा थिए। ॿियो तरीक़ो हो तालीम। जेकॾहिं उस्ताद पंहिंजी जवाबदारी महसूसु करे पढ़ाइनि त पीढ़ मज़बूत थींदी। ॿार क़ौम जी पीढ़ जी हैसियत रखनि था ऐं ॿार जे शऊर में उहा ॻाल्हि वेही रहंदी त सुभाणे असांखे ई पंहिंजे क़ौम जो ॿारु संभालणो आहे। मुल्क जूं वाॻूं सुभाणे असांजे ई हथनि में हूंदियूं। जीअं त मूंखे अदब सां दिलचस्पी हुई, तंहिं करे मुनासिबु सम्झुमि त मां अदब जे ज़रिए ई ॿोली ऐं मुल्क जी ख़िदमत करियां। मूंखे उहा ॻाल्हि नथी वणे त मां फ़क़ति कहाणियूं लिखी उहो फ़र्ज़ु पूरो करियां। जीअं असां वटि कहाणीकारनि इहो तरीक़ो अख़्तियार कयो आहे। पहिरीं मां अहिड़नि कहाणीकारनि जी ॾाढी इज़त कंदो हुउसि जेके क़ौमी क़िस्म जूं कहाणियूं लिखी रहिया हुआ। पर जॾहिं वेझे खां ॾिसण जो इतफ़ाक़ु थियो त पतो पियो क़ौमियत ते कहाणियूं लिखणु फ़क़ति शोहरत जो ज़रियो हो। उन्हनि खे पंहिंजी क़ौम या ॿोलीअ सां का बि दिलचस्पी, का बि हमदर्दी कान्हे। उन्हनि जे लिखणियुनि ऐं फ़इल में एॾो वॾो तज़ाद ॾिसी मां दंग रहिजी वियुसि। तंहिं करे मूं सोचियो त मां हिकिड़ी मक़सद कढां जंहिंजो मक़सदु हुजे सिहतमंद अदब पेश करणु, पंहिंजी क़ौम में क़ौमियत जो जज़्बो जाॻाइणु। उहा मक़सदु कंहिं बि गिरोह जी न हुजे, को बि हिन खे इस्तेमालु न करे सघे। उन मक़सद जे ज़रिए अहिड़ो अदब पेश कजे जंहिं ते असांजो ईंदड़ नसुल बि फ़ख़्रु करे ऐं कुझु पिराए सघे। उन मक़सद में शख़्सियत खे न बल्कि सुठी तख़लीक़ खे अहमियत ॾिजे। ऐं जॾहिं मूं कनि दोस्तनि सां सलाह कई त उन्हनि मुंहिंजी तजवीज़ खे साराहियो ऐं मुंहिंजी मदद करण जो पूरो यकीन ॾियारियो। हिकु दोस्त जंहिंजो शुमारु वॾनि लेखकनि में थींदो हो, तंहिं त एतिरो बि चयो त तूं परवाह न कर, मां तुंहिंजी पूरी मदद कंदुसि। एतिरा इश्तिहार वठाए ॾींदुसि जो पूरी मक़सदु इश्तिहारनि सां भरिजी वेंदी। मूंखे सोच में बुॾियलु ॾिसी चयाईं, दिलबर तूं परवाह न कर, सिर जी ज़रूरत पई त उहो बि ॾींदुसि। तुंहिंजे रस्ते में
जबल ईंदो त उन खे बि टुकर टुकर करे छॾींदुसि। संदसि उहे ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजी हिमत वधी वई ऐं मूं पको पउ कयो त मक़सदु ज़रूरु कढंदुसि। मूं मक़सद लाइ डिक्लेरेशन भरियो ऐं डोड़ डुक कयमि, पर डिक्लेरेशन मंज़ूरु न थियो। मजबूर थी हिकु किताबी सिलसिलो कढियुमि। 6-7 किताब पूरी तरह विकिरो न थिया ऐं सख़्तु नुक़सानु थियो, पर तंहिं हूंदे बि हिमत न हारियमि, छाकाणि त उन किताबी सिलसिले खे संजीदा तबिके तमामु घणो पसंदि कयो। मुंहिंजे लाइ उहा ॻाल्हि ई ख़ुशीअ जी बाहिस हुई जो मुंहिंजो खटियो साबिक़ु पियो हो, पर माली हालति ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वई। दोस्त पासो कंदा विया ऐं के त फिरी दुश्मन थी पिया। जंहिं दोस्त चयो हो त सिर बि ॾींदो, हाणे हुनजी शकिल बि नज़र न थे आई। दोस्त तेज़ीअ सां साथ छॾींदा विया, पर मूं कंहिंखे बि साथ ॾियण लाइ मजबूर न कयो। मां कंहिंसां पंहिंजे उसूलनि ते सौदो करण लाइ तयारु न हुउसि। हिन नारेबाज़ीअ वारे दौर में ऐं मूं सिहतमंद अदब बिना कंहिं गिरोहबंदीअ जे ॾियण ते चाहियो ऐं पोइ महसूसु कयुमि त मां अकेलो रहिजी वियो आहियां। किताबी सिलसिले खे साराइण जे बावजूदि को बि अदीब मुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु न हो, छो त उन सिलसिले खे हलाइण लाइ पैसो घुरिबो हो ऐं मूं वटि पैसो कोन हो। ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते सभई अदीब दोस्त खिसकी विया, सवाइ हिकु अधु जे। ऐं पोइ अहिड़ो वक़्तु आयो जो अध पंध तां मोटिणो पियो। किताबी सिलसिले खे हलाइण लाइ मूं वटि वसीला न हुआ। मुंहिंजो वार वार कर्ज़ में फासी पियो। सोन ज़ेवर जेको अमीअ मुंहिंजे कुंवार लाइ पेट खे तसिया ॾेई कठो कयो हो, उहो विकामी वियो। अमीअ सभु कुझु ॾिठो पिए, पर ख़ामोश रही ऐं पोइ मां बि ख़ामोश थी वियुसि। हिकु ॿ जेके मुंहिंजा हमदर्द हुआ तन खे फ़ैसिले खां आगाह कयमि। उन्हनि खे अफ़सोस थियो, पर छा थिए करे सघिया। ऐं पोइ मूं सोचियो मां पंहिंजे पहिरें मक़सद में कामयाबु न थियुसि। हिन नारेबाज़ी वारे दौर में, हिन पाण खे शोहरत ॾियण वारे दौर में हिकु अहिड़े मक़सद जी ज़रूरत कान्हे जेका कंहिं मख़सूस हल्के जी तर्जुमानी न करे, जंहिंमें अदीबनि खे नुमाइश करण जो मौक़ो न मिले, जंहिंमां खेनि को बि माली फ़ाइदो न पहुचे, बल्कि हड़ाऊं ॾियणो बि पवे। भला अहिड़ी मक़सद कीअं हली सघे। फ़िरोज़ मूंखे पेशकशि कई हुई हिकु ट्यूशन जी। उहा का अहिड़ी ॻाल्हि न हुई जंहिं लाइ एॾी परेशानी थिए, पर मूंसां ॿी ॻाल्हि हुई। मक़सद जी नाकामीअ मूंखे ज़हनी तौर मफ़लूज करे विधो हो। मूं त उन लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कई हुई, पर ज़िंदगी बि मुंहिंजे मक़सद खे कामयाबु न करे सघी। तंहिं करे मूं सोचियो पंहिंजे पहिरें मक़सद में नाकाम थियण खां पोइ हाणे मूंखे मास्तर थी पंहिंजे ॿिए मक़सद ॾांहुं अमली क़दम खणणु घुरिजे। मास्तरी केॾी न नंढी नौकिरी, अॼु जे CSP ऐं PCS वारे दौर में मास्तर सजाइण बि घटिताईअ जहिड़ी ॻाल्हि आहे। स्कूल जे ॿारनि खे सवाइ को बि मास्तर खे मान न ॾींदो आहे ऐं नई अहमियत जे लाइक़ु सम्झंदो आहे। मास्तर खे का समाजी हैसियत हासिलु कान्हे, पर मूं उहा ई नौकिरी करण ते चाही। कंहिं बि ॿिए दोस्त जे साम्हूं उहा ॻाल्हि न करे फ़क़ति हिकु दोस्त फ़िरोज़ जे साम्हूं उहा ॻाल्हि कयमि, छो त फ़क़ति उन ई खे पंहिंजो हमदर्द ऐं ख़ैरु ख़्वाह सम्झुमि। ॼातमि थिए मुंहिंजे ॾुख दर्द जो फ़क़ति उन ई खे अहसासु आहे। उहो ई पूरी तरह महसूसु करे थो त मुंहिंजो रूह केतिरो न ज़ख़्मियल आहे ऐं मां कहिड़ी तकलीफ़दा ज़िंदगी गुज़ारियां पियो। ॿियनि दोस्तनि खे जेके कंहिं बि हालति में दोस्त कोन्हनि, पर लाचार उन्हनि खे बि दोस्त जे मौज़ज़ नाले सां सॾणो पवे थो। जेकॾहिं इहो ॿुधायां हा त मां मास्तर थियणु चाहियां थो त उहे मूं ते खिलनि हा, मस्ख़री उॾाईनि हा। मुंहिंजी ऐं शायदि इहो रायो बि क़ाइमु कनि हा त मां पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहियां, छाकाणि त मां पंहिंजी ज़िंदगीअ जे अहम मक़सद में नाकाम थियो आहियां। न त पोज़ीशन खणी MA कयल केरु मास्तर थियणु पसंदि कंदो। दरहक़ीक़त ॻाल्हि उहा हुई त मां हालात सां कंहिं बि हाल में समझोतो करण लाइ आमादा न हुउसि। मूं में एॾी क़ाबिलियत हुई जो चङी नौकिरी करणु चाहियां हा त शायदि मिली बि वञे हा, पर मूं त चङी नौकिरीअ लाइ सोचियो बि कोन थे। मां फ़क़ति पाण खे हिकिड़ी नौकिरी करण लाइ ज़हनी तौरु तयारु करे सघियो हुउसि, ऐं उहा हुई मास्तरी। ऐं नौकिरी ज़रूरु करणी हुअमि, छाकाणि त ज़िंदह रहण लाइ ज़िंदगीअ जूं सभई घुरिजूं पूरियूं करणियूं थियूं पवनि। मुंहिंजा वॾा त कुझु छॾे न विया हुआ जंहिंजे आसिरे आराम सां ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारिया हुआ। मां नौकिरीअ जे सख़्तु ख़िलाफ़ु हुउसि। नौकिरी माना पंहिंजे अना खे ठेस पहुचाइणु, ऐं उहो मूंखां थी न थे सघियो। मूं में उहे ख़ूबियूं हुयूं कोन जेके हिकु मुलाज़िम पेशा शख़्स में हुजणु अॼोके दौर में हिकु मुलाज़िम लाइ ज़रूरी आहे त हुन
जी पंहिंजी सोच न हुजे, हुनजो पंहिंजो ज़हन न हुजे, हुन जूं पंहिंजूं ख़्वाहिशूं न हुजनि। हू जेको कुझु सोचे या करे फ़क़ति पंहिंजे मथे ऑफिसरनि जी ख़्वाहिश मुताबिक़ करे ऐं मुलाज़िमत में उहो ई कामयाबु थींदो। जंहिं पंहिंजी अना खे, पंहिंजे रूह खे, पंहिंजे ज़मीर खे चीभाटे छॾियो हुजे, मूं वटि अना सालिम आहे, रूह जीअरो अथमि, मां पंहिंजे ज़मीर खे सुम्हारण लाइ तयारु न आहियां, त पोइ मूंखे कीअं मुलाज़िमत रासी ईंदी। तंहिं करे मूं कॾहिं नौकिरीअ जो तसवुरु ई न थिए करणु चाहियो। वॾी या नंढी नौकिरीअ जो त सवाल ई कोन हो। अलबत् मास्तरीअ सां मुंहिंजो मक़सदु ई ॿियो हो। जॾहिं फ़ैरोज़ सां ॻाल्हि कयमि त मां मास्तर थियणु थो चाहियां, त हू छिरकी पियो। हिन जो छिरकणु हक़ ते हो। हिन खे ख़बर हुई त मूंखे नौकिरीअ खां नफ़रत आहे। मां कंहिंजे ग़ुलामीअ में रही नथो सघां, न ई कंहिंजी सरदारी बर्दाश्त करे सघंदुसि। हिन मूंखां पुछणु चाहियो थे, पर पुछी न सघियो। मूं ई ॿुधायो, तूं हैरान आहीं, मां जेको ग़ुलामीअ खां भॼंदो आहियां, पाण ग़ुलामीअ में वञण लाइ कीअं तयारु थियुसि? उन करे जो मां ॼाणा थो त असां वटि छा पियो पढ़ाइजे ऐं कीअं पियो पाढ़िजे। वॾनि स्कूलनि जी ॻाल्हि नथो करियां जिते वॾनि माण्हुनि जा ॿार पढ़नि था। अहिड़नि स्कूलनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां जिन में विचोले ऐं नंढे दर्जे जे माण्हुनि जा ॿार पढ़नि था। मुंहिंजी तवजो जा मर्कज़ उहे ॿार आहिनि जेके नंढे दर्जे जे माण्हुनि जा आहिनि। उहे माण्हू स्कूलनि में ॿारनि खे पढ़ण लाइ नथा मोकिलीनि, पर पंहिंजी जिंदु छॾाइण लाइ मोकिलीनि था। पोइ ॿार स्कूल में छा था पढ़नि, छा था कनि, उन सां उन्हनि जो वास्तो कोन्हे। ऐं मास्तरनि जो रुॻो इहो कमु हूंदो आहे त ॿार फ़ियूं ॾियनि, पढ़नि न पढ़नि, अचनि न अचनि, उन सां संदनि वास्तो कोन्हे। जॾहिं कॾहिं कॾहिं खेनि उहो अहसासु थिए थो त हिननि ते बि के जवाबदारियूं आइदु थियनि थियूं, तॾहिं ॾंडो खणी यकसाई सभिनी ते वाहे मुतमइन थियो कुर्सीअ ते वेही रहनि। ॿार क़ौम जी अमानत आहिनि, ॿार मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। असांखे उन जो अहसासु कोन्हे त असांजे मुल्क जो मुस्तक़बिल ख़राबु करण में असांजे उस्तादनि जो केॾो न हथु आहे। ॿारनि जा माइट पंहिंजी अमानत उन्हनि जे हवाले कनि था ऐं उहे उन में ख़यानत कयो हुजनि। सुधरण जी उमिरि फ़क़ति स्कूल में हूंदी आहे, पर असांजा ॿार उते ई खणंदा आहिनि ऐं उहो सभु उस्तादनि जी लापरवाहीअ खां, असांजी तालीम जे नाक़िस इंतिज़ाम खां। असांजे मास्तरनि खे उहो अहसासु ई कोन्हे त उन्हनि खे केॾो वॾो फ़र्ज़ु सौंपियो वियो आहे। मुल्क जो मुस्तक़बिल सुधारणु उन्हनि जे हथ में आहे, पर उन्हनि खे उन सां कहिड़ो वास्तो? फ़िरोज़, तूं हैरान थींदे, मूं हिकु मास्तर खे उहो चवंदे ॿुधो आहे त असांखे कहिड़ो घणो पघार था ॾियनि जो असीं बि उन्हनि ते मग़ज़ख़ोरी कयूं। भल पिया जख मारीनि। असीं फ़क़ति हिकु ॻाल्हि चवंदा आहियूं, क्लास में गोड़ न करियो, बाक़ी जेको वणेव सो करियो। असीं मज़े सां वेहो था आराम करियूं। मूं फ़िरोज़ ॾांहुं ॾिठो, हुन मुंहिंजी ताईद में कंधु लोॾियो। हू मुंहिंजे ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ हो। जंहिं ॾिठुमि त हू मुंहिंजूं ॻाल्हियूं ध्यान सां वेठो ॿुधे त मूं सिलसिलो वधायो। मञा थो त मास्तरनि खे तमामु थोरो पघार मिले थो। जंहिंजी ज़िमे मुल्क जो मुस्तक़बिल सुधारणो हुजे, उन खे एतिरो बि पैसो नथो मिले जो हू पंहिंजो मुस्तक़बिल त ठहियो, पर हाल बि इज़त सां गुज़ारे सघे। पर तंहिं हूंदे बि हिकु मास्तर ते उहा जवाबदारी इख़लाक़ी तरह आइदु थिए थी त जेको फ़र्ज़ु हुनखे सौंपियो वियो आहे उन में ग़फ़लत न करे, पंहिंजे मुश्किलुनि जो बदिलो मासूम नस्ल खां न वठे, जेको क़ौम ऐं मुल्क जो मुस्तक़बिल आहे। पर केरु हिननि खे सम्झाए? कंहिंखे एतिरी फ़ुर्सत आहे जो क़ौम जे मुस्तक़बिल ते नज़र रखे? अॼु त हर कंहिंखे फ़क़ति पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़िकिर आहे। उहो ई सबबु आहे फ़िरोज़, मूं संदसि नाले ते ज़ोर ॾींदे चयो, जो मां मास्तर थियणु थो चाहियां। मां चाहियां थो त ॿारु जेको पीढ़ जी हैसियत थो रखे, उहा पीढ़ जेकॾहिं मज़बूत न हूंदी त पोइ इमारत कीअं पुख़्ती थींदी, ड्रही न पवंदी। पीढ़ मज़बूत हूंदी त इमारत बि चटाकंदी। मां चाहियां थो त मास्तर बणिजां, ॿारनि खे उन्हनि जे मासूम ज़हननि में उहो अहसासु विहारियां त ईंदड़ वक़्तु अव्हां जो हूंदो, जीअं अव्हां चाहींदा ईअं थींदो। ईंदड़ वक़्त जा हाकिम अव्हीं आहियो। क़ौम जो मुस्तक़बिल अव्हां जे हथनि में हूंदो, उन करे अव्हां खे सुधरणो आहे। मां पंहिंजी तवील तक़रीर ख़तमु करे कुर्सीअ तां उथियुसि। ग़ैर इरादी तौरु पूरे कमरे में चकर हयमि ऐं वरी कुर्सीअ ते वेही रहियुसि। फ़िरोज़ गल ते हथु रखियो, गहरीअ सोच में गुम हो। मूं ई वरी ॻाल्हायो, कहिड़ीअ सोच में आहीं? शायदि मुंहिंजी बकवास तुंहिंजे मथे में सूर विझी छॾियो, या बोर थी वई? फिकी मुर्क मुंहिंजे चपनि ते फैलिजी वई। फ़िरोज़ मुंहुं मथे खयूं। संदसि डिघनि घाटनि कारनि छपरनि मां चमकंदड़ अखियूं मुंहिंजे चहिरे ते खुपी वयूं।
हिन जे चपनि ते हल्की मुर्क उभिरी चयाईं, तुंहिंजा उहे ऊचा ख़्याल ई त आहिनि जंहिंजे करे मां तुंहिंजो क़दुरु कंदो आहियां। तूं जेको कुझु चयो मां उहो गौर सां ॿुधो आहे, सोचींदो बि आहियां, तोसां मुतफ़िक़ बि आहियां। पर हिकु ॻाल्हि फ़िक्रमंद करे छॾियो अथमि। कहिड़ी? हू पुछियो। इहा पहिरीं नौकिरी आहे जंहिंखे करण लाइ तूं आमादा थियो आहीं। सो बि पाण मुरादो। वरी थोरो तरसी चयाईं, ॼाणा थो हिकु सुठे मक़सद कारण, पर उहा नौकिरी तोखे मिलंदी बि सही। छो न मिलंदी? मूं पूरे यकीन सां चयो। मां एजुकेशनल इंस्पेक्टर ऐं डिप्टी डायरेक्टर सां मिलंदुसि, उन्हनि वटां ई कमु थी वेंदो। न थियो त डायरेक्टर सां बि वञी मिलंदुसि। मां हिकु सुठे सब्जेक्ट में MA आहियां। उन खां अलावा मुंहिंजे आॾो हिकु सुठो मक़सदु आहे, जेतोणीकि मूंखे नौकिरियूं ॿियूं बि मिलनि थियूं, पर उन्हनि खे छॾे मां क़ौम जे मुस्तक़बिल जे ख़्याल खां मास्तर थियणु चाहियां थो। ॿिया शायदि एतिरो चाह न वठनि। जेका तुंहिंजी सोच आहे, छा उहा उन्हनि जी बि हूंदी? अहिड़ी पक आहे तोखे? फ़ैरोज़ पुछियो। ज़रूरु हूंदी हुननि जी बि अहिड़ी सोच। आख़िर मां ई त हिन मुल्क में वाहिद माण्हू न आहियां जंहिंखे मुल्क जे मुस्तक़बिल जी ॻणती हुजे। आख़िर उहे एॾनि वॾनि उहिदनि ते आहिनि, उन्हनि खे त मूंखां बि वधीक उन ई ॻाल्हि जो अहसासु हूंदो। तोखे अहिड़ो यकीन आहे? पर मूंखे कोन्हे। जेकॾहिं हुननि खे एतिरी दिलचस्पी हुजे हा त पोइ स्कूलनि जो अहिड़ो सत्यानास न थिए हा, ऐं न ई मास्तर एतिरो लापरवाह हुजनि हा। वॾो ऑफिसर जहिड़ो हूंदो, अहिड़ा ई पोयां बि थींदा। मूंखे ख़ामोश ॾिसी वरी चयाईं, मुंहिंजो मक़सदु तुंहिंजी दिलि शिकनी करणु या दिलि आज़ारी करणु कोन्हे। तुंहिंजे उसूलनि ते न हली सघण जे बावजूदि बि मां तोखे पंहिंजो आइडियल फ्रेंड सम्झंदो आहियां। पर मां ॼाणा थो, अॼुकल्ह मास्तरी मिलणु का सवली ॻाल्हि कान्हे। शहर में मास्तरीअ लाइ त 700-800 रुपया रुश्वत ॾियणी पवे थी। ॿारहाड़ीअ में तूं वेंदे कोन, छो त माउ अकेली थींदी, ऐं ॿारहाड़ीअ में मास्तरीअ लाइ बि 200-300 रुपया रिश्वत मुक़ररु थींदी आहे, ऐं तूं रिश्वत ॾियण जे सख़्तु ख़िलाफ़ु। फ़ैरोज़ ख़ामोश थी वियो। मूं बि खांसि बहस करणु मुनासिबु न सम्झियो, छो त ॼातमि थिए त फ़ैरोज़ ग़लति ॻाल्हि कॾहिं बि न कंदो आहे। तंहिं हूंदे बि पंहिंजे तरफ़ां कोशिशि करणु चाहियमि थे। मास्तरीअ लाइ दरख़्वास्त लिखी रूबरू इंस्पेक्टर वटि खणी वियुसि। अंदरि चिटि मोकिलियमि। शायदि मुंहिंजे नाले मां वाक़िफ़ु हो, तंहिं करे कुझु ई देरि खां पोइ सॾाए वरिताईं ऐं कुर्सीअ ते वेहण जी आछ बि कयाईं। वेहण खां पोइ अचण जो मक़सदु पुछियाईं। दरख़्वास्त ॾेई सॼी ॻाल्हि पेराइती करे ॿुधायमि। सॼी ॻाल्हि ॾाढी ख़ुशीअ सां ॿुधाईं, ऐं जॾहिं मां ॻाल्हाए बसि थियुसि त चयाईं, मिस्टर मंज़ूर, अव्हांजा ख़्याल त वाक़ई क़ाबिल तारीफ़ आहिनि। अव्हीं वाक़ई लाइक़ु माण्हू आहियो। मां अव्हांजे ख़्यालात जो क़दुरु करियां थो। मां अव्हांजो किताबी सिलसिलो पढ़ंदो हुउसि। अव्हांजा मज़मून मूंखे वणंदा हुआ। अव्हां जहिड़ी क़ाबिल शख़्स खे वाक़ई नौकिरी ॾियणु घुरिजे। अव्हां पंहिंजी दरख़्वास्त छॾे वञो। जॾहिं बि का जाइ ख़ाली थी, मां उहा अव्हांखे ज़रूरु ॾींदुसि। उन खां पहिरीं जो मां कुझु चवां, हू टेलीफोन जो डायल घुमाइणु लॻो। वधीक कुझु चवणु बेकार सम्झी उथी ॿाहिरि हलियो आयुसि। इंस्पेक्टर सां मुलाक़ात जो ज़िक्र फ़ैरोज़ सां न कयुमि, ऐं ॾाढी सोच वीचार खां पोइ डिप्टी डायरेक्टर सां मिलण जो फ़ैसिलो कयुमि, ऐं नेठि हिकु ॾींहुं वञी मिलियोमांसि। ॾाढे रुखे फिके नमूने सां मिलियो। जॾहिं ॻाल्हि ॿुधाईमांसि त चयाईं, ॾिसो मिस्टर मंज़ूर, मुंहिंजे हथ में नौकिरी ॾियण जो कमु कोन्हे। इहो कमु इंस्पेक्टर जो आहे, ऐं जॾहिं अव्हीं चओ था त अव्हांखे ॿियूं नौकिरियूं मिलियूं थिए, पर अव्हीं फ़क़ति मास्तरी करणु चाहियो था, त उहा सरासर बेवकूफ़ी चइबी। अव्हीं यकदमि वञी ॿी नौकिरी करियो। जेकी मास्तर पढ़ाइनि पिया, उहे बि पंहिंजो फ़र्ज़ु पूरीअ तरह अदा कनि पिया। रुॻो अव्हांखे अहसासु कोन्हे, ॿियनि खे बि आहे। मां अञा संदसि कमरे में ई हुउसि त पटे वारे खे सॾे चयाईं, मां कम सां ॿाहिरि पियो वञां, कमिरो बंदि करे छॾ। मूं डायरेक्टर वटि वञण जो ख़्यालु लाहे छॾियो ऐं पूरी रुदाद फ़ैरोज़ खे ॿुधायमि। फ़ैरोज़ को बि सुवालु जवाबु न कयो। हू ॾाढो सम्झू आहे। हिन नथे चाहियो त हिन वक़्तु जॾहिं मां मायूस ऐं ग़मगीन आहियां, इहो चवे त मूं त तोखे अॻु में ई चयो हो। कुझु देरि जे ख़ामोशीअ खे फ़ैरोज़ टोड़ियो। अलाह मालिक आहे, शायदि खेसि ॿियो ई कुझु मंज़ूरु हुजे। शायदि उन खां बि वधीक ज़िमेदारीअ वारो कमु तोखे सौंपणो हुजे। जेको कमु मूंखे सौंपियो हुअईं, सो मां करे न सघियुसि। जेको मूं पाण करणु चाहियो, सो बि हासिलु न करे सघियुसि। हाणे त मौत ई मूंखे सौंपियो वञे त चङो, इहो ई आख़िरी कमु मुंहिंजे हवाले करणु रहिजी वियो आहे। मायूस न थी।
मायूस थियणु गुनाह आहे। फ़िरोज़ नसीहत कई, बेवकूफ़, मायूस थियणु जेकॾहिं गुनाह आहे त असां मां हर को ॾींहं में न ॼाण केतिरा दफ़ा मायूस थी गुनहगार थिए थो। दुनिया में मायूसियुनि खां सवाइ ॿियो आहे छा? फ़िरोज़ मूंखे पेशकश कई हुई हिकु ट्यूशन जी। जॾहिं फ़िरोज़ मूंखे ट्यूशन ॾियण जी पेशकश कई त मां परेशान थी पियुसि। हिन चयो हो, तुंहिंजो मक़सदु त तालीम ॾियणु आहे, ॿारनि खे मिसाली बणाइणु, उन्हनि खे उहो अहसासु ॾियणु त मुस्तक़बिल जा वारिस अव्हीं आहियो, उन्हनि खे सुधारणु, उन्हनि जी ज़िंदगी संवारणु। फ़र्क़ु फ़क़ति इहो आहे त स्कूल में घणनि ॿारनि खे पढ़ाइणो पवंदो ऐं हिते फ़क़ति हिक खे। 100 ॿारनि खे पढ़ाइण जा तोखे 125 खनि मिलंदा, हिते 100 मिलंदुई। पर 100 ॿारनि ते मग़ज़मारीअ खां हिक ते मग़ज़मारी चङी अथई। हू मुरकणु लॻो। तोखे त ख़बर आहे, मूं ॿारनि खे ख़ुशीअ सां पढ़ाइणु थे चाहियो। तोखे स्कूल में नौकिरी मिली न सघी। प्राइवेट स्कूलनि जा ॿार तोखे सारिया पिया अथई। सिफ़ारिशूं ऐं ख़ुशामद जिन खां तोखे नफ़रत आहे। मां ख़ामोश रहियुसि। फ़िरोज़ कुर्सीअ तां उथी मुंहिंजे भरिसां खट ते वेठो। ॾिस मंज़ूर, तोखे पैसे जी ज़रूरत आहे। तूं ज़रूरत खां वधीक ख़ुददार बि आहीं। ॿिया त ठहियो, छो त उन्हनि खे तूं दोस्त ई नथो मञी। पर मूंखे जंहिंखे पंहिंजो दोस्त सम्झी थो, तंहिंखां बि कुझु वठणु बेइज़ती थो सम्झी। अहिड़ी हालति में उहा ट्यूशन तुंहिंजे लाइ हर लिहाज़ खां मुनासिबु आहे। मूं कुझु देरि सोचे पोइ चयो, पर फ़िरोज़, हीअ ॿार त कान्हे, 16-17 सालनि जी छोकिरी आहे। मां हिन खे कीअं पढ़ाए सघंदुसि? स्कूल में त मैट्रिक जे छोकिरनि खे बि पढ़ाइणो पवे हा। उन्हनि में के त काफ़ी वॾा हूंदा आहिनि। उहे छोकिरा त आहिनि, हीअ त छोकिरी आहे। मूं त शायदि कंहिं छोकिरीअ खे ज़िंदगीअ में गौर सां ॾिठो बि कोन्हे। हुनखे पढ़ाईंदुसि कीअं? तोखे पढ़ाइणो आहे, इश्क़ करिणो कोन्हे जो घबराई पियो। फ़िरोज़ खिलंदे चयो, पर उहा अमीरनि जी धीउ आहे, नखरेली ऐं नाज़ुक मिज़ाज हूंदी। मूं जहिड़े अहसासे कमतरीअ जे मरीज़ खे उॾाए न छॾींदी। इहा ॻाल्हि हुजे हा त मां तोखे चवां ई न हा। उन्हनि सां असांजो घणो रस्तो आहे, बल्कि परे जा माइट बि आहिनि। छोकिरी तोखां वधीक अहसासे कमतरीअ में मुब्तला आहे। उहो ई सबबु आहे जो 5-6 दर्जा पढ़ी टीचर जे डप खां स्कूल ई न वई ऐं लाॾली हुअण करे घर वारनि बि ज़ोर न भरियो। पर हाणे पछताए रहिया आहिनि, छाकाणि त को चङो संगु ई नथो अचे। दौलत त आहे, पर दौलत सां गॾोगॾु सुठे ख़ानदान वारा तालीम बि घुरनि था। BA न त घटि में घटि इंटर त हुजे। तूं फ़िकिर न कर, छोकिरी तमामु फ़ज़ीलत वारी ऐं शर्मीली आहे। हिन खे पाण बि पढ़ण जो शौक़ु आहे, पर वॾी थी वञण करे कंहिं स्कूल में नथी पढ़े। 2-3 मास्तरियाणियूं रखियूं, पर उन्हनि खे फ़क़ति पैसनि सां दिलचस्पी हुई। उन ई करे हीअ हुननि खां पढ़ी न सघी। मर्द टीचर रखण खां संदसि माइटनि किबायो थिए। पर मूंखे तुंहिंजी शराफ़त जो यकीन ॾियारियो आहे। हाणे तूं अॼु राति सोचे वठि, सुभाणे शाम जो मां ईंदुसि। जेकॾहिं तूं तयारु थी वएं त सुभाणे ई मां तोखे उन्हनि जे घर वठी हलंदुसि। फ़िरोज़ जी पेशकश मूंखे परेशान करे छॾियो। छोकिरीअ जे बदिरां छोकिरो हुजे हा त मां संदसि आछ उन ई महिल क़बूलु करे वठां हा। पर छोकिरी सां बि 16-17 सालनि जी, इन ई ॻाल्हि मूंखे मुंझाए विधो हो। मूंखे उहो ई फ़िकिर हो त छा मां कंहिं छोकिरीअ खे पढ़ाए सघंदुसि? सा बि अहिड़ी छोकिरी जेका अहसासे कमतरी में मुब्तला हुजे ऐं खेसि उहा ख़बर हुजे त हिन खे फ़क़ति उन ई करे पढ़ायो पियो वञे त संदसि शादी चङे घराणे में थी सघे। उहा पूरी राति मां उलझन में मुब्तला रहियुसि। तमां इहा ट्यूशन क़बूलियां या न रखी मूंखे छोकिरीअ जो ख़्यालु थे आयो। केरु आहे उहा? कहिड़ी हूंदी? बिंदरी या डिघी? कारी या अछी? बदशकिल या सुहिणी? पोइ ख़्यालु आयुमि त मुंहिंजे सोचण जो इहो अंदाज़ु ठीकु कोन्हे। भला मां अहिड़े नमूने सां छो पियो सोचां? मुंहिंजी हुन सां शादी त न पई थिए। मां हुन लाइ ईअं छो पियो सोचां? हूअ मुंहिंजी शागिर्द थींदी। शागिर्द लाइ अहिड़ी सोच ठहे कान थी। पर ख़्यालनि जो वसी सिलसिलो हो जंहिंजो अंत ई न हो। हिक ॿिए पुठियां पिया आया विया। कॾहिं कुझु थिए सोचियुमि, कॾहिं कुझु। पर ॿी शाम ताईं इहो फ़ैसिलो करे वरितुमि त मां हिन छोकिरीअ खे ज़रूरु पढ़ाईंदुसि। मां जंहिं हमेशह सूंहं खे पसंदि कयो आहे, जंहिं हमेशह वणंदड़ चहिरनि खे ॾिसणु चाहियो आहे, हीअ छोकिरी भले कंहिं बदशकिल चहिरे जी मालिक
हुजे पर मां खेसि पढ़ाईंदुसि। मां अहसास कमतरीअ जो शिकार आहियां, पर खेसि उन ई अहसास मां कढंदुसि। खेसि इहो महसूसु थियणु न ॾींदुसि त एॾी उमिरि गुज़रण खां पोइ बि उहो घटि पढ़ियलु आहे। मां पाण बि जेका कुवत लिकियलु महसूसु करियां थो उन खां पूरी तरह कमु वठंदुसि। मां खेसि अहिड़ीअ तरह ई पढ़ाईंदुसि जहिड़ीअ तरह मूं सोचियो हो। शाम जो फ़ैरोज़ आयो, माठ करे कुर्सीअ ते वेही रहियो। वेहण खां अॻु पंहिंजे मख़सूस लहजे में मुर्की पुछियाईं, कहिड़ो हाल आहे? उहो अचण सां हमेशह फ़क़ति इहा ई ॻाल्हि इन्हनि ई लफ़्ज़नि में चवंदो आहे। असांजे दोस्तीअ खे 9 साल थी विया आहिनि, पर उन जे जुमिले ऐं उन्हनि लफ़्ज़नि में फेर घेर न आई आहे। ईअं बि उन अरसे में जॾहिं दुनिया में कई नयूं ॻाल्हियूं वजूद में आयूं, कई हुकूमतूं तब्दील थी वियूं, फ़ैरोज़ में का ख़ासि तब्दीली न आई। फ़क़ति हिकु ॻाल्हि जो असरु हिन मूंखां वरितो। पहिरीं खेसि अदब सां दिलचस्पी न हुई, पर हाणे मुंहिंजी सोबत करे अदब में दिलचस्पी वठणु लॻो हो। बाक़ी जहिड़ो शुरूअ में हो अहिड़ो ई हाणे तमामु घाटी दोस्ती हुअण जे बावजूदि बि मूं हिन में अजनबियत महसूसु कई आहे। जेतोणीकि हिन अजनबियत में बि पंहिंजाइप आहे, पर तकल्फ़ सां उहा हुजत जेका हिकु दोस्त खे दोस्त सां हूंदी आहे, सा मूं हिन में कॾहिं बि महसूसु न कई। ईअं बि कोन्हे त हिन मूंखे धारियो सम्झियो आहे या महसूसु करायो अथसि, न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। जेतिरो पंहिंजो मूंखे हिन सम्झो आहे एतिरो पंहिंजो पाण खे बि न सम्झो अथमि। पर उन ई हूंदे बि एतिरा साल गुज़रण जे बावजूदि बि मूंखे ईअं महसूसु थियो आहे ॼणु असांजी दोस्ती नई नई आहे। नई दोस्तीअ में जेको हिजाब, जेको तकल्फ़ महसूसु कबो आहे, सो उन जे पूरे अरसे में मां महसूसु कंदो रहियो आहियां। एतिरनि सालनि में असां ॿिन्हिनि कॾहिं हिक ॿिए खे इहो बि न चयो आहे त चांहि प्यार। मां उहो सभु कुझु नथो चाहियां। मां चाहियां थो त उहा अजनबियत ख़तमु थिए, उहो तकल्फ़ टुटे, असीं हिक ॿिए खां एतिरा बेतकल्फ़ थियूं जेतिरो दोस्तनि खे थियणु घुरिजे। पर उहो तकल्फ़ ऐं अजनबियत 9 साल गुज़री वञण खां पोइ बि क़ाइमु आहे ऐं पक अथमि त हमेशह क़ाइमु रहंदी। मूं में एतिरी हिमत कान्हे जो उन अजनबियत ऐं तकल्फ़ खे टोड़ियां, छाकाणि त इहो बि डपु अथमि त जेकॾहिं उन अजनबियत ऐं तकल्फ़ खे टोड़ण जी कोशिशि कयमि त मतां उहा दोस्ती ई न टुटी पवे जेका गुज़िरियल 9 सालनि खां हिक ई महवर ते हली रही आहे, जंहिंमें न कॾहिं हद खां वधीक जोश आयो ऐं न ई घटियो। उन ई अरसे में मां पंहिंजे तरफ़ां चिड़ियुसि, पाण ई परतुसि, पाण ई ॻाल्हाइणु शुरू कयुमि। पर फ़ैरोज़ जो रवैयो शुरूअ खां अॼु ताईं साॻियो रहियो। चपनि ते मुर्क, दिलि में हमदर्दी, हर ॻाल्हि गौर सां ॿुधणु, ॾुखनि में कमु अचणु, ऐं सभ खां अजीब ॻाल्हि इहा त मां ई संदसि वाहिद दोस्त हुउसि। उन 9 सालनि में जॾहिं खां फ़ैरोज़ सां मुंहिंजी दोस्ती थी आहे, उन खां अॻु बि मुंहिंजा कई दोस्त रहिया आहिनि। पर अॼु जॾहिं मां सोचियां थो त छा उहे वाक़ई मुंहिंजा दोस्त हुआ, त पाण खे मुतमइन न करे सघंदो आहियां त हा, वाक़ई उहे मुंहिंजा दोस्त हुआ, सवाइ हिकु हद जे, जंहिं सां शायदि तबियतुनि जे फेर करे दोस्ती न रही, छाकाणि त मूं हालात सां कॾहिं बि सम्झोतो न कयो आहे। पंहिंजे उसूलनि खे छॾे दुनिया सां कॾहिं हलणु पसंदि न कयो ऐं नतीजो इहो निकितो त कंहिं बि मुंहिंजो साथ न ॾिनो। जॾहिं फ़ैरोज़ सां ॼाण सुञाण थी ऐं पोइ दोस्ती वधी, तॾहिं सोचियो होमि त ॿियनि दोस्तनि वांगुरु जल्दी हिन जे रस्ते जो मोड़ बि ईंदो, पर ईअं न थियो। मूंखे अॼु ताईं इहा ख़बर ई न पई आहे त फ़ैरोज़ खे छा पसंदि ऐं छा न पसंदि आहे। हू मूं मां हिकु दोस्त मां चाहे छा थो, शायदि कुझु बि न। हिन मूंखे कंहिं बि ॻाल्हि लाइ मजबूर न कयो आहे, का बि घुर न कई आहे। हू पंहिंजे रस्ते ते हलंदो रहियो आहे ऐं पंहिंजे उसूलनि ते हलण वारो, कंहिंसां सम्झोतो न करण वारो। मां हिन सां गॾोगॾु हलणु लॻुसि, कोशिशि करणु लॻुसि त का बि अहिड़ी ॻाल्हि या हरकत न करियां जेका हिन खे पसंदि न हुजे। हिन जा उसूल, तौर तरीक़ा जेके हिन कॾहिं बि ज़ुबान सां न चया, जेके मूं फ़क़ति महसूसु कया, ऐं हुन जे चवण या उन्हनि ते हलणु लॻुसि। ऐं पंहिंजनि उसूलनि ते हलंदे जेको हू पसंदि करे ऐं जेको मूं महसूसु कयो थिए त हू इहो कमु पसंदि करे पियो, मूं ईअं करणु शुरू कयो ऐं हिकु ॾिघे अरसे खां करे रहियो आहियां। पर हिन कॾहिं तजब ज़ाहिर न कयो, ख़ुशी ज़ाहिर न कई, कॾहिं नाराज़गीअ जो इज़हार बि न कयो। इंसानी फितरत आहे, उहो कमु जेको ॿिए जे पसंदि लाइ करे थो, उन जे लाइ दाद हासिलु करणु चाहींदो आहे। मूं बि उहो चाहियो, पर हू त ईअं बेपरवाह रहियो ॼणु मूं पाण में का बि तब्दीली न आंदी हुजे। उन जे बावजूदि बि मूं हिन जी दोस्ती चाही आहे, छो त दोस्तीअ जो जेको लिकल जज़्बो
मूं हिन में महसूसु कयो उहो ॿियो को मूंखे महसूसु कराए न सघियो। जेतिरो मुख़लिस ऐं हमदर्द मूं हिन खे ॾिठो या महसूसु कयो अहिड़ो कंहिं ॿिए खे न ॾिठुमि। हिन जी तबियत में जेको ठहराउ हो, जेको तकल्लुफ़ ऐं अजनबियत हुई, हाणे मूं पाण खे उन लाइ तयारु करे वरितो हो। ऐं सवाइ केॾी केॾी महिल जे संदसि इहे आदतूं मूंखे तकलीफ़ न पहुचाईंदियूं आहिनि। ईअं खणी चवां त मूं जेकॾहिं कंहिंसां समझोतो कयो आहे त उहो फ़ैरोज़ सां, छाकाणि त हिन मूंखे समझोते करण लाइ कॾहिं बि मजबूर न कयो आहे। अॼु 9 साल गुज़रण खां पोइ बि उहो अचण सां फ़क़ति एतिरो पुछंदो आहे, कहिड़ो हालु आहे। ऐं अॼु बि जॾहिं हिन इहा साॻी ॻाल्हि कई त न ॼाण छो मूंखे उहा तवक़ो हुजण जे बावजूदि बि उहा ॻाल्हि न वणी। मूं चाहियो थे त हू अचण साण मूंखां पुछे छा सोचे ट्यूशन जे बारे में। ऐं जॾहिं मां चवांसि अञा त को फ़ैसिलो न कयो अथमि, तॾहिं ही मूंखे मजबूर करे, न तोखे इहा ट्यूशन ज़रूरु करणु घुरिजे। मां उहे ॻाल्हियूं सोचींदो रहियुसि, पर फ़ैरोज़ ख़ामोश वेठो रहियो। हिन जो चहिरो जज़्बात खां ख़ाली हो, ॼण त मूंखां कुझु बि पुछणु नथो चाहे। कुझु देरि इंतज़ारु कयुमि ऐं जॾहिं पक थी वियमि त हीउ मूंखां कुझु बि न पुछंदो, तॾहिं मूं ई चयो, फ़ैसिलो करे वरितो अथमि। मूं हिन ॾांहुं ॾिठो, हू बि मूंखे ॾिसी रहियो हो। वात सां न पुछी हिन रुॻो सवालिया नज़रुनि खां कमु वरितो। उहो ई त मां ट्यूशन ॾींदुसि। सुठो, हू मुरकियो। मूं वरी बि कुझु ख़राबु महसूसु कयो, पर ॼातमि थे त जेकॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो उन जे उबतड़ हुजे हा त बि फ़ैरोज़ जो जवाबु उन ई खां घणो फिरियल न हुजे हा। वरी ख़ामोशी फैलिजी वई। मूं चाहियो थे त फ़ैरोज़ ॻाल्हाए, पर हू ख़ामोश रहियो। ऐं पोइ काफ़ी देरि खां पोइ हिन ज़ुबान खे खोले, हलूं, तूं वञी पियो? मूं मायूसीअ मंझां पुछियो। तूं बि त हलंदे? तयारु थी वठि त मां तोखे ट्यूशन वारो घरु ॾेखारे अचां। एतिरो जल्द? मां घबराइजी वियुसि। हा, सुभाणे खां पढ़ाइण बि शुरू करे छॾ। अॼु हली घर बि ॾिस ऐं छोकिरीअ जे पीउ सां बि मिल। इनकार करण जी गुंजाइश न हुई। कपिड़ा मटाइण लाइ ॿिए कमरे में वियुसि। हेंगर तां कमीस ऐं पैंट लाथमि, ॼण पाण ते वस न पिए हलियुमि। हथनि ते अख़्तियार न रहियो हुउमि ऐं ईअं पियो लॻो त ॼण कपिड़ा पाइणु विसरी विया अथमि। मां 5 मिंट खां वधीक अरिसो कपिड़ा पाइण में न लॻाईंदो आहियां, पर अॼु कपिड़ा पाइण में ॼण साल लॻी विया। पैंट में कमीस ठीकु तरह सां विझी, ॿिए हेंगर तां कोट लाहे बुर्श हणी पातमि। टाई न ॿधंदो आहियां। सभु टोकींदा पिया आहिनि त इहो एटिकेट जे ख़िलाफ़ु आहे त कोट पैंट ते टाई न ॿधिजे, पर टाई ॿधण सां मूंखे ईअं महसूसु थींदो आहे ॼण मूं पाण खे क़ैद करे छॾियो। रस्ते ते हलंदे असां में तमामु घटि ॻाल्हियूं थियूं। फ़ैरोज़ उहो त मूंखे पहिरीं ॿुधाए चुको हो त हूअ हिकु दौलतमंद पीउ जी धीउ आहे। मूं सम्झो हो त शायदि अकेली धीउ आहे, पर हाणे फ़ैरोज़ ॿुधायो त खेसि हिकु भाउ बि आहे, जेको खांसि वॾो आहे ऐं 4 सालनि खां लंडन में तालीम वठी रहियो आहे। पीउ तरक़ी पसंदि ख़्यालनि जो ऐं माउ पुराणे ख़्यालनि जी अणपढ़ियल औरत आहे। मूं चाहियो थे त फ़ैरोज़ उन्हनि जे मुतलिक़ नंढे में नंढी ॻाल्हि बि ॿुधाए छॾे, पर हू उहो ई कुझु ॿुधाए ख़ामोश थी वियो। मूं 2-3 दफ़ा हिन ॾांहुं ॾिठो बि, उन जे इरादे सां त शायदि हू कुझु वधीक ॿुधाए, पर हू ख़ामोशीअ सां हलंदो रहियो। मूं ॾांहुं ॾिठाई बि कोन। फ़ैरोज़ वटां ॿी का ॻाल्हि न थींदे ॾिसी मां उन जे घराणे मुतलिक़ सोचणु लॻुसि, जंहिंमें अनक़रीब मूंखे वञिणो हो। सोचियुमि, न ॼाण हू मूंसां कहिड़ो रवैयो अख़्तियार कंदा। ईअं न थिए त मूंसां अहिड़ो रवैयो अख़्तियार कनि जहिड़ो सरकारी ऑफिसर क्लर्क सां अख़्तियार कंदा आहिनि। जेकॾहिं अहिड़ी हालति थी त मां यकदमि उन जे ट्यूशन खे ख़ैरबाद चवंदुसि। उहो बि सोचियुमि त वॾा माण्हू आहिनि, मग़रूर हूंदा, मतां मूंसां अहिड़ो रवैयो रखनि जहिड़ो बोरचीअ या चौकीदार सां। मां अहिड़नि ई ख़्यालनि में ग़लतान हलंदो रहियुसि।